नाज़रीन, कराची के इलाइक़े भिटाई आबाद में मुहर्रम अल हराम के हवाले से आज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ है। अस्करिया इमाम बारगाह का जुलूस कढियो वियो, जेको पंहिंजनि मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो वापसि अस्करिया इमाम बारगाह पहुतो। जुलूस जी सिक्योरिटी पिणु सख़्त कई वई, जंहिंजी निगरानी DSR भिटाई रेंजर्स अब्दुल सत्तार, DSP ऐं SHO मलीर कैंट मलिक फैसल कई। जुलूस में सवें अज़ादारनि नुहा ख़्वानी मातम ऐं ज़ंजीर ज़नी पिणु कई। जुलूस में इलाइक़े जे सियासी समाजी शख़्सियत हाजी अली हसन ज़रदारी, PPUC 9 ऐं 10 जे सदर हाजी मुख़्तियार अली सुमरो, AD समूह ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे गुल हसन सुमरो, सिकंदर शेख ऐं ॿियनि चयो आहे त जीअं त अॼु त गम जी तारीख़ आहे, तव्हांखे ख़बर आहे गम जी तारीख़ आहे, को असांखे अहिड़ी को सेज सजाए न ॾींदा। बाक़ी इंतिज़ामिया DSR असां सां गॾु जेको हुयो, DSP साहिबु जेको गॾु हो, इंतिज़ामिया रेंजर्स इंतिज़ाम बहितरीनु आहे। पाणी जो मसइलो जेको सिवरेज जो तव्हां साम्हूं ॾिठो, 5 ॼाड़नि में असां क्लियर करे आयासीं। जुलूस की माशाल्लाह बेहतरीन निगरानी हो रही है। सबसे पहले तो हमारे स्काउट हैं, असगरिया स्काउट भिटाई आबाद, हमारे गुलाम मोहम्मद इकबाल मोहम्मद ट्रस्ट के अपने स्काउट हैं जो खिदमत दे रहे हैं। दूसरा, गवर्नमेंट की तरफ से पुलिस और रेंजर्स है, हम उनका शुक्रिया अदा करना चाह रहे हैं। माशाल्लाह उनके फर्स्ट मुहर्रम से लेकर अब तक उनकी बेहतरीन खिदमत अंजाम हुई दी हैं उन्होंने। अल्लाह उनको जज़ाए खैर दे। खुसूसन SSP साहब, DC साहब का मैं शुक्रिया अदा करूँगा जिन्होंने हमारे साथ ताउन किया है। ही जो 1400 साल का ही सिलसिलो हले तो ही असो एक मोमिनन जो एहतजाज आ, जो करबला में शोहदाए करबला ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ानदान हाशमी ख़ानदान से जो वाक़ियो थियो, जो ज़ुल्म थियो, उन बर्बरियत के ख़िलाफ़ ही भिटाई आबाद कराची में जो जुलूस निकरंदो आ, उन में मोमिनीन जो तमाम वडो तादाद है। पर भिटाई आबाद जा जेके तमाम शहरी आहिनि, हर मसलक सां जेके वास्तो रखनि था, उन्हनि बि असां हमेशह तावन कयो आहे ऐं इंशाल्लाह तावन रहंदो। हज़रत इमाम हुसैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका कुर्बानी इस्लाम ख़ातिर ॾिनी आहे, जेका क़यामत ताईं हर मुसलमान इन ॾुख ऐं ग़म में हूंदो। अॼु बि असां ॾुख ऐं ग़म में अफ़सोस में पंहिंजे मोमिन भर सां गॾियूं ऐं हर मुसलमान खे इमाम हुसैन जो ॾुख थियणु खपे। जो कुर्बानी जेका इमाम हुसैन ॾिनी आहे, इहा दुनिया में तमामु वॾी कुर्बानी आहे ऐं हर मुसलमान के अखियुनि में जेका सो अखियूं आहिनि ऐं जेका सो ॻोढ़ा आहिनि। जो सबक़ु आहे इंसानियत सां मोहब्बत वारो, उन रीत खे विरझाईंदे करे असांजा हितां भिटाई आबाद जा जेके बि रहवासी आहिनि, उहे हिन ॾुख में तमामु मोमिनीन सां गॾु आहिनि ऐं अल्लाह जी महिरबानी सां असां बि हिन काफ़िले में गॾु शामिल आहियूं। असां वटि नज़रियो हुसैनियत वारो ई आहे। उन हुसैनियत जे नज़रिए खे क़ाइमु रखंदे असां हिते मोहब्बत ऐं अख़ुवत जो दर्स फैलायूं था पिया। नाज़रीन, असांजे चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।